मूंखे तव्हांजो ॾाढो इहो सुठो लॻो जेको ज़िक्र अचे थो त तव्हां ॿेड़ीअ ज़रिए दरिया जो सफ़र कयो जेको तमामु अनोखो हो। इन लाइ मां वरी पीज़ा साहिब खे चवंदुसि त थोरो उन जो ज़िक्र थी वञे त तव्हां किथां शुरू कयो, छा छा तव्हां हुते ॾिठो, कहिड़ा ख़तरा ॾिठव या आसानी सां हलिया आहियो, उन जो ज़िक्र थी वञे त असांजा थोरा जेके ॾिसंदड़ आहिनि तंहिंखे थोरो शौक़ु थिए त दरिया खे ॾिसनि। भलत साहब 1989 जे नवंबर महीने में सिंध कल्चर डिपार्टमेंट इहो प्रोग्राम ठाहियो त सिंधु दरिया जो हिकिड़ो मुतालियाती दौरो थींदो, सिंधु दरिया जो हिकिड़ो अभ्यास कयो वेंदो। ऐं पोइ सिंधु दरिया जा जीअं त हिकिड़ा टे हिसा आहिनि, हिकिड़ो जबल जो हिसो आहे जंहिंमां वहे थो, वरी हिकिड़ो मैदानी इलाइक़ो आहे जंहिंमां वहे थो, ऐं उन खां पोइ वरी डेल्टा में बेशुमार छाड़ूं ठाहे ऐं समुंड सां वञी ॻंढिजे थो। इहे टई हिसा असां इन सफ़र दौरान घुमियासीं। असांखे 22 ॾींहं 22 रातियूं इन सफ़र में लॻियूं ऐं जुमिले असां 12 ॼणा हुआसीं। उन में 2 गाॾियुनि जा ड्राइवर हुआ जेके 2 किनारनि तां गाॾियूं खणी हलंदा हुआ ऐं 2 रबड़ जूं ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं। 9 फुट डिघी ऐं 4 फुट वेकिरी ॿेड़ी हूंदी हुई हर का। उन में पंपनि सां हवा भरी वेंदी हुई ऐं उनखे हिकिड़ी स्कूटर अहिड़ी हिकिड़ी मिशन हूंदी हुई नंढड़ी। नवंबर जो महीनो हो, पाणी हुन में हुई घटि हूंदो दरिया में। पोइ उन्हनि रबड़ जे ॿेड़ियुनि में हिकिड़नि रांदीकनि जहिड़नि ॿेड़ियुनि में असां चढ़ी पियासीं। 4 माण्हू हर ॿेड़ीअ ते वेहंदा हुआ। सुबुह सां साजुर सफ़र शुरू कंदा हुआसीं। जिते सिजु लहंदो हो उते दरिया जे किनारे ते तंबू खोड़े स्लीपिंग बेड में सुम्ही पवंदा हुआसीं। मानी पंहिंजी पाण पचाईंदा हुआसीं। जंहिंखे मानी घटि पचाइण ईंदी हुई सो बुख मरंदो हो, जंहिंखे सुठी पचाइण ईंदी हुई सो ड्रॉ करे खाईंदो हो। वरी सुबुह सां वरी सफ़र शुरू कंदा हुआसीं। हा, पंहिंजो इहो हलियो मां त साईं एक्सपेडिशन इंडस्ट जो बोरची हुयुसि, इन करे मुंहिंजी वेट एक्सपेडिशन खां पोइ वधी वई। सो सर असां जॾहिं जबलनि मां गुज़रियासीं त उते दरिया असांजे ॿेड़ियुनि खे ईअं खिनोड़े वांगुरु घुमाईंदो, लाटूअ वांगुरु फेराईंदो। ऐं उन में ख़ासि करे हिकिड़ी जाइ हुई कालाबाग खां मथे जंहिंखे घोड़ा तड़प पिया कोठनि। ऐं असांजो जेको नाखुओ हो उन जाइ तां लंघण खां अॻु में असांखे चयो बाबा ॿेड़ियूं बीहारियो, किनारे ते ॿधो, हिते लहंदासीं, चांहि पीअंदासीं, पंध मां वठी तव्हांखे उहा जाइ ॾेखारींदुसि, पोइ उतां गुज़रंदासीं, छो त सिकंदर आज़म जूं हिते ॿेड़ियूं तबाह थी वियूं। पोइ असां ॿेड़ियूं झलियूंसीं, लथासीं, चांहि ठाहीसीं, पीतीसीं। पोइ जहिड़े वक़्तु असां जाइ ॾिठी त असांखे वाक़ई ॿेड़ीअ में चढ़ण मां भउ पियो थिए, छाकाणि त तमामु सोढ़ो लंघो हुजे ऐं ॿिन्ही पासनि तमामु मज़बूत ऐं वॾा जबल हुजनि। नवंबर जो महीनो हो, पाणी घटि हुअण जे बावजूदि उते जेके वाकुरा पाणीअ जा ऐं कुन हुआ उहे ॾिसी भउ पियो थिए। पर इन जे बावजूदि पोइ नाखो असांजो तमामु कारीगर हो। पोइ असांखे ॿेड़ियुनि ते विहारी ऐं उतां जहिड़े वक़्तु असां गुज़रियासीं त पोइ ख़बर न पई पए त पोइ ज़मीन ते आहियूं या आसमान ते आहियूं, बहरहाल उतां गुज़री वियासीं, पाणी में वियासीं। अच्छा, उन खां पोइ असां हेठि आयासीं। इन विच में असांजो जेको टीम जो लीडर हो कलीम लाशारी साहिबु, उहो असांखे रोज़ानो दिलासा ॾींदो हो त अॼु मां तव्हांखे बगड़ो तितर खाराईंदुसि। बगड़ो तितर। पोइ असां दिलि में ख़ुशि हूंदा हुआसीं त हाणे दरिया जे पेट मां वञूं पिया था, पासे में किनारा आहिनि, झंगल आहिनि, हिते त तितर हूंदा, असांखे मिलंदा। ऐं पोइ जॾहिं मानीअ ते वेहंदा हुआसीं त दाल मिलंदी। पोइ हू चवंदो त बाबा सफ़र में हिन दाल खे बगड़ो तितर करे तव्हां सम्झो। सो साईं अहिड़े क़िस्म सां इहो जबल वारो असां इलाइक़ो पूरो कयोसीं। उन में बेशुमार जायूं हुयूं, ॾाढियूं हसीन जायूं हुयूं। माण्हू जे सिंधीअ में चवंदा आहिनि मथे ॾिसजे ते पटको किरी पए, एॾा वॾा जबल पासे में हूंदा हुआ। उनजे बिल्कुलु सीने ते असां हलंदा हुआसीं। ऐं केतिरनि जायुनि ते हेठि हिकिड़ा पहाड़ियूं हूंदियूं हुयूं जंहिंमां ॾाढो ख़बरदारीअ सां गुज़रंदा हुआसीं त ॿेड़ियूं फाटी न पवनि। उन खां पोइ कालाबाग वटो जहिड़े वक़्तु असां निकितासीं त उन वक़्तु दरिया ईअं मए मते महाराण जो न को आर न पार जे भिटाई साहिबु चयो आहे, ईअं मैदाननि में फैलिजी पियो वञे दरिया। उन खां पोइ उन्हनि मैदानी इलाइक़नि मां वरी पोइ बैराजनि में गुज़रियासीं। उन्हनि बैराजनि मां इहो ख़ासि करे जेको बैरेज में बोट लॉक थिए थो, यानी सॼो बैराज वहे पियो आराम सां, पर हिकिड़े दरवाज़े मां तव्हां आराम सां ॿेड़ी टपाए वञो, उन जो सिस्टम असां ॾिठोसीं। तौसा ते बि ॾिठोसीं, चश्मा ते बि ॾिठोसीं। सखर बैरेज खे बोट लॉक कोन्हे को। पोइ असां जहिड़े वक़्तु दरिया जे हिन 3 हिसे में आयासीं, जंहिंखे दरिया जो पछाड़ वारो हिसो थो चइजे, खारो थो चइजे, इंडस डेल्टा चइजे थो। उन में अक्सर करे सर असांजूं ॿेड़ियूं कुल्हे ते हुयूं, पाणी सफ़ा कोन हो,
तमामु घटि हो किन किन जाइनि तां ॿेड़ी तरी सघे पई न त पोइ कॾहिं जेको आहे सो ट्रक में पिया ॿेड़ी खणायूं कॾहिं वरी 8-10 ॼणा कुले इहो मौसम गर्मी जी हुई नवंबर जो महीनो हो साईं नवंबर जो महीनो पाणी हुई बि घटि हो इन करे हेठि त सफ़ा घटि पाणी हो पोइ वरी जंगीसर पतण ते जॾहिं पहुतासीं तॾहिं हेॾे समुंड जो पाणी अची उते पहुतो पोइ उन मां ॿेड़ियूं तारे असां केटी बंदर पहुतासीं केटी बंदर खां पोइ वरी समुंड जो पासो ॾेई ऐं पोर्ट कासिम ते आयासीं पोइ उते वरी वॾा ऑफिसर असांजे इस्तक़बाल लाइ आया तव्हांजे तमामु सुठो तव्हांजो नज़ारो असांखे ॾेखारियो ईअं विजुअलाइज़ पिया करियूं मतिलबु असां हिन में कोई मूंखे ख़्यालु आयो त जेको सिकंदर आज़म पहिरीं पंधु वञी ॾिसे हा त शायदि ॿेड़ियूं न ॿुधायासीं पर उनखे नाखो सुठो न मिलियो तव्हांखे नाखो सुठो हा जेको इहो सफ़र कयो तंहिंमें हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो जंहिंमें खिलबो कुझु असां ॿुधी खिलूं वरी यार दोस्त वेठा आहिनि ॿुधनि भले साहब हिन में रुगो खिलण जा वाक़िया कोन हा हिन में ख़ौफ़ जा वाक़िया हुआ ख़ौफ़ असांजा ड्रेजार न असां खिलण जा ॿुधा भले साहब असांजो एक्सपेडिशन इंडस जो हिकिड़ो ड्राइवर हो हिते कराची जे लियारीअ में रहंदड़ हो समो ज़ाति जो पोइ उते असां जहिड़ो सिजु लहंदो हो ऐं पोइ तंबू खोड़े ऐं स्लीपिंग बेड में सुम्हंदा हुआसीं त तंबू हिकिड़ो हूंदो हो त उन में मिसाल 4 माण्हू स्लीपिंग बेड में जो सुम्ही पवंदा हुआ त हिकिड़े ॾींहुं हुन ड्राइवर अची चयो अदा हीअ एक्सपेडिशन इंडस त न हीअ त क़ब्रिस्तान आहे हीअ हिकिड़ी इज्तिमाही क़बर आहे जंहिंमें 4 लाश पिया आहिनि चइनि स्लीपिंग बेड में उन ड्राइवर जी जीप हिकिड़े दफ़े बाबा फरीद जे मज़ार आहे मिठण कोट ते त मिठण कोट वटि ॿेड़ियुनि जी पुल हुई उते असां लथासीं पोइ वरी मज़ार ते बि वियासीं छा शानदार काशीअ जो कमु आहे क्या बात त उते जहिड़े वक़्तु वियासीं त उते दरिया जे किनारे ते असां उन ड्राइवर खे चयोसीं तूं जीप डोड़ाए रुगो जाइ हिकिड़ी तइ कर त तंबू किथे खोड़ियऊं सो उन जाइ जे तलाश में वियो त धुबड़ में हली वियो धुबड़ हली वियो जीअं पावरफुल गियर हणी ऐं ज़ोर गाॾीअ खे ॾिए त गाॾी वञे हेठि थी नेठि नतीजो इहो थिए त गाॾीअ जे चौधारी हीअं बुड़ 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 थिया हिकिड़ा फोटा पिया फाटनि पाणीअ जा हवा पई ॿाहिरि निकिरे ऐं गाॾी वञे हेठि थींदी हीअ जंहिं सीट ते वेठो हुई ॿांह जे जाइ ते रखी हुई जहिड़े वक़्तु ओसिताईं गाॾी ज़मीन में वही उन वक़्तु हे टपो ॾेई दरिया मां हेठि लथो डुकी वञी हिकिड़ो लकिड़ो खणी आयो उहो लकिड़ो उते खोड़ियईं ऐं पंहिंजे दिलि में इहो सोचींदा हाणे हीअ गाॾी त ॿुॾी वई निशानी हुजे लकिड़ो त मां चवां त ॿुधायां एक्सपेडिशन वारनि खे त गाॾीअ ते ॿुॾी वई असांखे पोइ ख़बर पई असां आयासीं गाॾी हिनखे केरु कढे जेका अध खां घणो धुबड़ में हली वई पोइ उते असां ओसे पासे में जेके मीरबर बीठा उन्हनि सां ॻाल्हायोसीं ऐं उन्हनि भले साहिबु कमाल करे ॾेखारियो हिकिड़ा फटा खणी आया उहे अलाए कीअं उन गाॾीअ जे हेठो विझी वरी उन फटे खे वरी ॿियो फटो वरी उनखे टियों फटो ईअं करे असांखे हिकिड़े कलाक जे अंदरि गाॾी कढी ॿाहिरि वाह कमाल आहे साईं कीअं वियो हाणे असां रिवायत आख़िर में पंहिंजे भाउरनि खे चवंदा आहियूं जेके ॾिसण आया आहिनि प्रोग्राम शिरकत करे रहिया आहिनि त हिकिड़ो ॿ सुवाल कनि तव्हां रोगोटी साहिबु को सुवाल कंदो साईं मुंहिंजो सुवालु आहे पिता साहिबु त दरिया में सिंधु दरिया में ॿुधण में थो अचे त ॿुलहण थी थिए पई उहा ॿुलहण कहिड़ी शइ आहे साईं दरिया में जॾहिं पाणी घणो हूंदो हो तॾहिं सिंध जे जिन बि ॻोठनि मां इलाइक़े मां दरिया वहे थो उते माण्हुनि ॿुलहण ॾिठी हूंदी ॿुलहण सिंधु दरिया जी जेका नसुलु आहे उहो चवनि था त दुनिया में तमामु नायाब नसुलु आहे माना दुनिया में ॿिए जाइ ते अहिड़ी शइ कान्हे का छाकाणि त उहा अंधी थिए थी ब्लाइंड इंडस डॉल्फिन उहा ॿुलहण अंधी थिए थी हूअं दुनिया जे सभिनी समुंडनि में ॿुलड़ियूं थियनि थियूं पर उन्हनि खे अखियूं आहिनि हिन खे अखियूं न आहिनि ऐं हिन जो हीअ इंसान खां पोइ ज़हीन तरीन जानवर हिन ॿुलहण खे चयो वञे थो इहा आना न ॾींदी आहे बच्चा ॾींदी आहे मच्छी आहे हिकु लिहाज़ खां छाकाणि त हुनजो पुछ जेको आहे सो मच्छीअ जहिड़ो आहे हुनजो मुंहुं नोकदार आहे ऐं के माण्हू चवंदा आहिनि त कोए जहिड़ो मुंहुं अथसि पुछ मच्छीअ जहिड़ो अथसि विच में थुल्ही आहे बच्चा ॼणींदी आहे ऐं खीर बि ॾिए थी अच्छा ऐं हीअ हाणे हिन वक़्तु सॼे दुनिया जा जेके माहिर आहिनि उहे सिंधु दरिया जे इन ॿुलहण खे बचाइण जे लाइ ॾाढी कोशिशि में लॻा पिया आहिनि ऐं ख़ासि करे गुड्डू बैराज ऐं सखर बैराज जे विच ते इन जो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में इन जो सभ खां वॾो हिकिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें इहा रहे थी साईं वॾी महिरबानी तव्हांजी जेॾो सिंधु दरिया वॾो आहे सवाल बि ओतिरा ई घणा आहिनि